मरे जे बांधी रोड ते कायम निजी मेडिकल सेंटर जी डॉक्टराणी जी गफलत सबब औरत फौत थी वई, जंहिं खिलाफ औरत जे वारसनि डॉक्टराणी खिलाफ एहतियाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि जो चवणु हो त डॉक्टराणी जी बेध्यानी ऐं ग़लत ऑपरेशन जे करे औरत जो मुसलसल रत वही रहियो हो, पर उन बावजूद डॉक्टरनि लापरवाही जो मुज़ाहिरो कयो, जंहिं जे नतीजे में औरत फौत थी वई आहे। केतिरा ई माण्हू मरी विया आहिनि इन अस्पताल में, केतिरी लेडीज़ जा ऑपरेशन दौरान को बि ख़्यालु नथा कनि ऐं को उन्हनि वटि को टेक्निकल स्टाफ आहे कोन। हिकिड़ी डॉक्टराणी आहे जेका ऑपरेशन करे पोइ दाइन जे हवाले करे थी वञे। असांजी छोकिरी खे ब्लीडिंग जो मसइलो, काफ़ी टाइम ब्लीडिंग जो मसइलो थींदो रहियो ऐं उन खां पोइ हू तड़पंदी रही। असांजे फ़ोनूं ऐं कॉलूं कंदा रहियासीं। ही 8 बजे 9 बजे जे ऑपरेशन खां पोइ ही 4:30 बजे ताईं असां सां ताउन न कयो। ऑपरेशन खां पोइ उहा डॉक्टराणी जेको आहे सेंटर छॾियो हली वई। सेंटर खां पोइ जेॾीमहिल तकलीफ़ थी आहे त असां फ़ोनूं कयूं त उनजी फ़ोन बि बंदि हुई, पंहिंजे घर वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।